ब्रेकिंग न्यूज़ आहे मीरपुर मां थियल मां सां शेयर कयूं पिया। JUIF पारां घोटकी ज़िले में बदअमनी ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। JUI कारकुननि जे घंटाघर चौक ताईं मीरपुर माथिले में अमन खपे रैली निकिती आहे। घोटकी ज़िले में क़त्ल, चोरियूं, फुरूं ऐं अगवा जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। अॻवाननि जो इहो चवणु आहे आवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। अॻवाननि अहिड़ो चेताव ॾिनो आहे। अहम ख़बर आहे मीरपुर माथिलो खां JUIF पारां घोटकी ज़िले में बदअमनीअ ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। JUI कारकुननि घंटाघर चौक ताईं मीरपुर माथिले में अमन खपे रैली कढी आहे। घोटकी ज़िले में क़त्ल, चोरियूं, फुरूं ऐं अगवा जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। अॻवाननि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे मीरपुर माथिलो खां JUIF पारां घोटकी ज़िले में बदअमनीअ ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। JUI कारकुननि घंटाघर चौक ताईं मीरपुर माथिले में अमन खपे रैली कढी आहे। घोटकी ज़िले में क़त्ल, चोरियूं, फुरूं ऐं अगवा जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। अॻवान जो चवणु आहे त आवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। अहम ख़बर आहे मीरपुर माथिलो खां JUIF पारां घोटकी ज़िले में बदअमनी ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाम सूं रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर वधण बदअमनी, अगवा, फुरूं, तोड़े ॿिया जेके वाक़िया थियनि पिया, इन हवाले सां JUI ज़िले घोटकी जे सॾ ते JUIF पारां जे सॾ ते जेको अॼु मीरपुर माथिलो में हिकु एहतिजाजी रैली कढी वई आहे। जेका भिटाई चौक घंटाघर ते रैली में सवे कारकुन तोड़े जो JUI जा अॻवान उनमें शामिल हुआ। उन्हनि जो मुतालबो हो SSP घोटकी खां त ख़ासि तौर ते घोटकी ज़िले अंदरि जेके वधंदड़ अगवा या फुरूं वारा जेके मामला आहिनि फौरन जेको बंदि कराया वञनि। ॿी सूरत में असां SSP ऑफिसर खे सख़्तु एहतिजाज कंदासीं। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे सिंध जे वॾे वज़ीर खां, IG सिंध खां। अचानक घोटकी ज़िले अंदरि जेका बदअमनी जी लहर आई आहे, या ख़ासि तौर ते कादरपुर वारो इशूज़ हुजे या घोटकी में जेके नेशनल हाईवे ते जे अगवा फुरूं थियनि पियूं, इन समूरी सूरत हाल ते उन्हनि इहो मुतालबो कयो आहे SSP घोटकी खां त जेको आहे फौरन इन जा जेके इन बदअमनी ते कंट्रोल माण्हू गैर महफ़ूज़ उन्हनि खे अमन अमान फ़राहम कयो वञे। इहे नतीजो असांजी रुख जो SSP ऑफिस तरफ़ न थिए, छाकाणि असां वांगुरु वार्निंग ॾियूं था त घोटकी ज़िले अमन अमान जी वधण सूरत हाल ते कंट्रोल कयो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।